सूबेदार तू क्या दे खबरचार? सर अमुल लगो पिया। तुंहिंजा ये रवायती जुमला ॿुधी ॿुधी तंग थी वियो आहियां। मूंखे तूं इहो ॿुधा त हाशिम ऐं दिलावर हिन महिल ताईं गिरफ़्तार छो न आहिनि थिया? सर हाशिम ऐं दिलावर जे पोयां मां पूरी नफ़री लॻाए छॾी आहे। इंशाअल्लाह ताला जल्द हू गिरफ़्तार थींदा। ख़बर न आहे त तुंहिंजी इहा अॼु ऐं सुभाणे कॾहिं ख़तमु थींदी? उहे ॿई जेल मां फरार थियण खां पोइ पीर करामत जे ॿिनि माण्हुनि खे मारे चुका आहिनि। उन्हनि ॿिन्ही मुल्क में बाहि ॿारे ॾिनी आहे ऐं तूं चई थो त अमुल लॻो पियो आहे। मूंखे प्रोग्रेस खपे। मूंखे ये ॿई जवाबदार लाकअप जे पुठियां खपनि। हिकु मामूली माण्हू बाबा साईं खे मारे आज़ाद घुमियो आहे ऐं मां कुझु बि न करे सघियो। माण्हू मूंखे ॿेड़ा था ॾियनि। फलान जी बाह में मुंहिंजो अंदरि सड़ी रहियो। बच्चा पुलिस पंहिंजो कमु करे रही आहे। हाशिम ऐं दिलावर केसी ताईं लिखंदा रहंदा। तूं फिक्र न कर, अॼु न सुभाणे इहे गिरफ़्तार ज़रूरु थींदा। मामा साईं इन हाशिम ऐं दिलावर सां रूबरू मुक़ाबिलो थींदो न त पोइ मुंहिंजो हां कर तव्हां इन्हनि जी मुख़बरी करायो। इन्हनि जो मूंखे पक्को ठिकाणो हथ अची वञे न त पोइ इन ॿिन्हिनि खे मां पंहिंजे हथनि सां मारियां। जी सर, असां मुसलसिल हाशिम ऐं दिलावर जे ठिकाणनि ते छापा हणी रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह जल्द कामयाबी मिलंदी। मूंखे लॻे थो त तूं वॾेरनि जी वंगार पियो वहीं। सचाई कर सूबेदार, सचाई कर। असांखे मथे जवाब ॾियणो थो पवे। सर अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। मां मामले जी मुज़ाकत खे सम्झां थो। सर मूंखे सिर्फ़ु चंद ॾींहंनि जी मोहलत खपे ऐं इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे शिकायत जो मौक़ो न ॾींदुसि। यादि रख सुखिया, जेकॾहिं तो का बि कोताही कई न, मां तुंहिंजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदुसि। सर हाणे का बि कोताही न थी। कोताही थियण बि न घुर्जे। बहादुर बचा, मुंहिंजा मुख़बर उन जे पोयूं आहिनि। जीअं ई वारे में आया न त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त मां केतिरो शरीफ़ आहियां। मामा साईं जेकॾहिं मुंहिंजो मीटर फिरी वियो न, इहो हाशिम ऐं दिलावर जेकॾहिं मूंखे हथ न आया त पोइ मां वञी इन सरदार शाहज़मान खे सिधियूं गोलियूं सीने में ठोकींदो। बहादुर बचा, ईअं न कजांइ। जेकॾहिं तो शाहज़मान जे बंदूक सिधी बि कई न त उन ॾींहुं तुंहिंजो जनाज़ो खजंदो। शाहज़मान सतरा जी सरदार आहे, का मामूली ॻाल्हि कान्हे का। त पोइ मां छा कयां मामा साईं? हिन अंदर जी बाहि कीअं ठारियां? बहादुर बचा, पलांद पुराणा कोन थींदा आहिनि, इहे पलांद पिया थींदा। हाणे तूं उठ त बनी तो चकर ॾेई अचां। हा दिलावर, बेखबर। हाशिम भाउ, अॼु हिकिड़ो इत्तेफ़ाक़ थियो आहे। इत्तेफ़ाक़? कहिड़ो इत्तेफ़ाक़? ख़ैर त आहे न? हाशिम भाउ, मां पंहिंजे साथियुनि सां गॾु दरिया पार पे वञा त रस्ते में मूंखे चाचो सूमर असांजा मुंहं ढकियल हुआ। हुन शायदि असांखे कोन सुञातो, पर चाचे सूमर खे मूं सुञाणे वरितो। अची वेंदा सूमर? हा वदा। अदा पलिया, रस्ते सां अॼु मूंखे धाड़ेलनि जो टोलो मिलियो हो। छा? धाड़ेलनि जो टोलो? सूमर तोसां त ख़ैर थियो न? हा हा, हुन जे पुठियां का पुलिस हुई, सो ॿेड़ी में चढ़ी फरार थी विया। शुक्र आहे ख़ैर त थियो। पर अदा पलिया, ॻाल्हि ॿी आहे जे मूंखे हैरान ऐं परेशान करे छॾियो आहे। ॿी ॻाल्हि? कहिड़ी ॻाल्हि? पलिया, हुन धाड़ेलनि खे ॾिसी मूंखे दिलावर यादि अची वियो। दिलावर? छा हो दिलावर हो? पक सां नथो चवां, पर लॻे थो त उहो नौजवान दिलावर ई हो।
चाचा सूमर तू तो दिलावर के सुञाणींदो हूंदे न, तू तो ॾिठो आ न वो दिलावर हुयो। मीरा अज़ीज़ हुनखे बुट ॿधल हुई, पर हुनजो आवाज़ ऐं लहजो सफ़ा दिलावर जहिड़ो हो। मां हुन सां ॻाल्हाए इन करे न सघियुसि जो पुलिस जी मुखबरी हुई। पुलिस जा अटाला असांजे पोयां हुया। मां कचे जी परी भर आहियां। पर तूं चाचे सूमर सां मिली उन खां अधे पले जे बारे में पुछी त हां? ईअं सोचियो हुयुमि, पर यार वक़्तु न मिलियो। ठीक आहे दिलावर, वक़्तु कढी तूं ऐं मां चाचे सूमर सां मिलंदासीं। थी सघे तो उनखे ॼाण हुजे त मुंहिंजे घर जा भाती किथे आहिनि। हा हाशिम भा, ईअं कंदासीं। इन जो मतलब त हाशिम वारा आज़ाद थी विया आहिनि? हाँ बाबा, मूंखे पक्का आहे त इहो दिलावर ई हूंदो। मीरा, इहो तूं कीअं थी चई सघी जॾहिं त चाचे सूमर तो हुनखे ॾिसी बि न सुञातो? चाची, मुंहिंजी दिलि थी चवे त दिलावर असांजे आस पास ई आहे। अच्छा, त तुंहिंजी दिलि थी चवे, ज़री न करे त करे छा? अदा सूमर, हाणे असांखे ॻोठ हलणु घुरिजे। ॻोठ हली पक करे अचूं त थी सघे थो हाशिम वारा आज़ाद थी विया हुजनि। हा दा पलिया, राति हलंदासीं ऐं जांच करे ईंदासीं। मूंखे बि पका शक था पवनि त उहो दिलावर ई हो। त पोइ ठीकु आहे, तूं पंहिंजो कमकार लाहे त राति मुंहिंजे ॻोठ हलूं। साईं दादा, मां हाशिम जे रवैये खे टके जेतिरी बि अहमियत नथो ॾियां, पर मूंखे जेकॾहिं हमदर्दी आहे न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ पलीअ ऐं उन जे ॿारनि सां। छो त मुंहिंजे राज जा नंग मुंहिंजा नंगनि, मुंहिंजा बच्चा आहिनि, मुंहिंजा बच्चा, कि उन्हनि सां हमदर्दी आहे, हाशिम सां न। साईं दादा, अॼु तुंहिंजे साम्हूं मां तोसां वाइदो बि थो कयां ऐं हल्फिया कसम थो खणी चवां, जेसीं ताईं भले ऐं उन जे ॿारनि खे हथ नथो कयां, मुंहिंजे लाइ मानी पाणी हराम आहे। पंहिंजनि जी जुदाई में हुनजे दिलि ऐं दिमाग़ कमु करणु छॾे ॾिनो आहे। उनखे ख़बर ई न पई पए हू कंहिंसां पियो ॻाल्हाए ऐं छा पियो चवे। त पोइ सम्झाए न पंहिंजे दोस्त हाशिम ख़ान खे, पंहिंजे वित खां मथे न हले, न उॾामे पंहिंजे वित खां मथे। सरदार साईं, मां सम्झाईंदोमांसि, पर हाशिम खे शायदि हिन वक़्तु मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न अचे, छाकाणि त हाशिम खे सख़्तु सदमो रसियो आहे। बाबल साईं। साईं दादा, मुड़सनि ते अहिड़ियूं महलूं ईंदियूं आहिनि ऐं मुड़स माण्हूअ जो कमु आहे अहिड़नि हालतुनि जो मुक़ाबिलो करणु। साईं दादा, हाशिम सदमे में नाहे सदमे में, हुनजो पेट भरिजी वियो आहे, पेट। ऐं दिमाग़ ख़राब थी वियो अथसि, दिमाग़ में हवा भरिजी वई अथसि। सरदार साईं, तव्हां कावड़ न कयो, मां हाशिम खे सम्झाईंदुसि। हाशिम जे लाइ मुंहिंजी दिलि धड़के थी ऐं अनवर जे लाइ अंदर तो सड़े। छा हाशिम मूंखे मिलंदो ऐं अनवर मुंहिंजी ज़िंदगी मां अलॻि थी वेंदो? जेकॾहिं ईअं थिए न, मुंहिंजी ज़िंदगीअ में बहार अची वेंदी। हाशिम कॾहिं बि पैसनि जे करे परेशान न आहे थियो। पैसा त हाशिम जे हथनि जी मेहर आहिनि। त पोइ हाशिम, हुकुम कर, मां तुंहिंजी हर परेशानी वठण जे लाइ तयारु आहियां। फिरदौस बेगम। हाँ जी। फिरदौस जान, छा पई सोची? कुछ भी ना अनवर साईं, तू मुंहिंजे सिर जो ताज आहीं, तू मूंसां गॾु आहीं, त पोइ छाजो सोचूं? हर महल
हर मौके ते तो मुझे साथ निभायो अनवर साईं। फिरदौस जान, जिंदगी जो साथ निभाणो तो पवंदो ना। हुकुम कयो साईं। पैसा घुरजन या ॿियो कुछ खपे? ॿियो कुछ तो मिलंदो थम, पर अनवर साईं अज मुखे कुछ पैसनि जी जरूरत आहे। हाज़ुर सरकार, जेके पैसा चवंदो तव्हांखे मिली वेंदा। बस रुगो तव्हां राज़ी रहो। लौंग फ़कीर, अञा हिन रेस अनवर मुंहिंजो गज़ब ॾिठो ई कोन्हे। मूंखे हिन ते रहम थो अचे। मुर्शिद पाक, काल कालो को ॾींहुं आहे, इहो वॾेरो अनवर अव्हां जे साम्हूं कुझु बि न सघंदो। पर जॾहिं खां वठी इहे ॿई ॾोहारी पालिया अथई न, मुंहिंजो पाण खे डामे थो सम्झे। हाणे मूंखे ॿुधा त मां मोचड़ा कंहिंखे हणां। ये वाठा छा कंदा? इन्हनि जे लाइ त लौंग फ़कीर तुंहिंजी हक़ लाइ काफ़ी आहे। मुर्शिद साईं, मां इन्हनि ॿिन्ही जी बिल्टी कराए छॾी आहे। ॾिसूं त हाणे कंहिंजो तो पहिरियां खटोलो खॼे। इहो कमु भलो कयो थी। इन कम खे ईअं छिके रखो। असांजो इहो ई पलांदा त हाशिम ऐं दिलावर खे माराए इन वॾेरे अनवर खे तुंहिंजे कदमनि में आणे मजबूर कयूं। बस मुर्शिद पाक, मूंखे रुगो हुकुम कर, हाणे बाक़ी मां मोचड़ा कंहिंखे हणां। ॿाहिरि कबूतर फ़कीर वेठो थी, वञी उनखे सटको ॾेई अचो। जी मुर्शिद, इहो सवाब जो कमु मां हाणे ई थो कयां। दिलावर साम्हूं लाइटूं थियूं ॿरनि, शायद को हिलां अची रहियो आहे। हाशिम भा, को दुश्मन भी थी सके तो। पर दिलावर, इन वक्त असां झेड़े जे मूड में न आहियूं। त पोइ हीअं था कयूं, ओट में लिखी था पियो, केर भी हूंदो न हलियो वेंदो। हाँ, ईअं था कयूं। हल त हलूं। हल। अल्लाह खैर करे। अधो पलियो ऐं अधो सूमर रात जे पहर में निकता आहिनि। ॿई झूना मुड़स आहिनि। ज़रीना करे त करे छा, मीरा पराए ॻोठ में आहियूं। चाची, तू को भी फिक्र न कर, अल्लाह खैर कंदो। चाची सूमर ऐं बाबे जा इहे रस्ता ॾिठल आहिनि। ॿई अकेलियूं बि आहियूं ऐं ॿियो वरी दुश्मनी बि आहे। खौफ ऐं परेशानी त थींदी न। चाची, परेशानी तो जरूर आहे, पर छा कजे, असांजी त किस्मत ई अहिड़ी आहे। ॾींहुं हुजे त पोइ ख़ैर आहे मीरा। ॾींहुं शींहुं हूंदो आहे, पर अकेली रात गुज़ारण ॾाढी ॾुखी आहे। मूंखे त हाणे खौफ खां निंड बि नथी अचे। चाची, माठ करे सुम्ही रहो, जीअं तीअं करे रात गुज़ारे वेंदासीं। जेकॾहिं तोखे निंड थी अचे त सुम्ही रहो। दिलावर, यो आवाज मुझे ख्याल पुलिस जी मोबाइल जो आहे। पुलिस असांखे ॻोल्हे रही आहे।
हाशिम भा ओए आई जाई ॻाल्हि ते मोटी हलंदे छा? दिलावर जेकॾहिं मां ॿधिजी पियुसि न त पंहिंजे बचन खे कॾहिं बि ॻोल्हे कोन सघंदुसि, तंहिं करे एहतियात करणु लाज़िम आहे। हाशिम भा तूं सही थो चवीं। फिलहाल असां पुलिस जो खतरो नथा खणी सघूं। दिलावर हल त हलूं। हल। ॾोह वधी आन धाड़ेल हुआ इन करे त पुलिस पोयां हुअनि। हा बाबा धाड़ेल हुया, मूं पाण अखियुनि सां ॾिठा हुया। बाबा चवनि था त राति खां वठी पलियो ऐं सूमर बि ॻोठ में न आहिनि। चवनि था त धाड़ेल सूमर सां मिलिया बि हुआ। मूंखे त यार दाल में कारो थो लॻे। बाबा सॼी दाल कारी आहे। सूमर ऐं पलियो कहिड़ा चङा मुड़ुस आहिनि। पलियो ऐं सूमर केॾां विया आहिनि? वया त अलाए केॾां आहिनि, पर राति खां वठी गुम आहिनि। सेठ साहब मोकियो भलो अथई, मीरा बि घर में अकेली आहे। पलांद करणो अथई न, अहिड़ो मोकियो वरी कोन मिलंदई। मुश्ताक पलांद त ज़रूरु कंदासीं। जे अॼु ई मोकियो मिले थो त अॼु ई सही, त पोइ देरि न कर। हल त हलूं। हल। चाचे सूमर जो ॻोठ दरिया जी कंधीअ ते आहे। असां जीअं ई बंद तां लही ॻोठ जी घिटीअ में घिड़ियासीं न त साम्हूं पुलिस जी मोबाइल ॾिठीसीं। उन्हीअ करे असां रस्तो मटाए वियासीं। हाशिम खान इहो त तव्हां सही कयो, पर ॿियो बि को रस्तो हूंदो जंहिं पासे पुलिस जो रुख न हुजे हा। वैसे ॿियो रस्तो कोन हुयो, तंहिंजे करे असां वापसि मोटी आयासीं। चाचे सूमर मलाह जो घर मलाहनि जे विच में आहे। ठीकु आहे, इहो तव्हां सही कयो। ही मोकियो वियो, ॿियो मिली वेंदो। हारे से मुंहिंजी दिलि मञे थी त चाचे सूमर खे अॼु पले जी ख़बर हूंदी, छो त हू पाण में दोस्त न पर भाइर आहे। जीअं तूं ऐं दिलावर आहियो ईअं न हाशिम खान? अल्लाह से खैर करे। सॼी रात गुज़री वई आहे, सिज अची मथां चढ़ियो आहे, अञा ताईं अधु पलियो न आयो आहे। हा चाची अल्लाह खैर करे। भाभियारनि ॾाढी देर कई आहे, हाणे त सिज बि मथे चढ़ी आयो आहे। मूंखे त खौफ थियण लॻो आहे, ज़रीना करे त करे छा। कहां असांजे घर में कहां की को शर्म हया न आयो, पराए घर में घिड़ंदे। मीरा अॼु तोसां सभु हिसाब किताब चुकतो थींदा। अॼु तुंहिंजो गुरूर मां मिटीअ में मिलाए छॾींदुसि। मुड़ी वञ इक़बाल, मुड़ी वञ। तोखे तुंहिंजो अॼु हिते मौत वठी आयो आहे। शर्म करियो, कुछ शर्म हया कयो। असां तव्हांजा महिमान आहियूं। सेठ इक़बाल अॼु वाह जो बुल मिलियो अथई। मीरा जो आकड़ियल गंज हमेशह हमेशह लाइ झुकाए छॾ। हारे सर चाचो सूमर मलाह मुंहिंजे अबे जो सोट आहे, पर छा? पर वक्त जी बेरहम बागुनि असांजा दग मटाए छॾिया। मूं अव्हां खे पंहिंजे खानदान जी तबाही बाबति ॿुधायो हुयो न, उन में मूं चाचे सूमर जो ज़िक्र कोन कयो, छो त चाचो सूमर ऐं मुंहिंजो अबो मिटी माइटी जे फॾे सबबु परे हुया। असां नंढा त हिक ॿिए सां मिलंदा हुआसीं, पर असांजा वॾा हिक ॿिए खे हथ बि कोन ॾिना। दिलावर हाणे शायदि वक़्तु ऐं हालतूं तव्हांखे पंहिंजनि सां ज़रूरु मिलाईंदो। रेस असां बि इहो ई चाहियूं था त विछड़िया पाण में मिली वञनि। असां त मर्द आहियूं, गुज़ारे वेंदासीं, पर नंग ऐं न्याणी कीअं गुज़ारींदा, इन्हीअ सोच अची सोढ़ो कयो आहे। हाशिम खान, मूं बि कुझु माण्हू ओलह ऐं ओभर ॾांहुं मोकिलिया आहिनि।
थी सके तो का कुणक पइजी वञे। बस रेसन अल्लाह पंहिंजी बाज कंदो। अॼु अवां जी अहिड़ी महिमानी थींदी जो सॼी हयाती न विसरंदव। मुड़ी वञ इक़बाल, मुड़ी वञ, न त हिन मीरा जे थारो उफट मरंदे उफट। मीरा मरी त मां उन ॾींहुं वियुसि जंहिं ॾींहुं तोखे पहिरियों दफ़ो ॾिठो। अच मीरा अच, मूंखे नई ज़िंदगी ॾे। वञी सॼे ॻोठ खे ॿुधायो त मीरा गैरतमंद माई आहे।